हबीबन हे कार मंझां मेहर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार ओरण इहो ई थियो। जेकर अची हाण त करियां रूह रचंदियूं, आयल ढोलीअ साण हूं त ॻर लॻी ॻाल्हियूं करियां। हलो हलो काकतड़िए जिथे नींहं उछल, हलो हलो काकतड़िए जिथे नींहं उछल, न का झल न पल, सबका पसे पिरीअ खे। महबूबो हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत। काफ़ी अरसो थी वियो हुयो जो फ़िक्र लतीफ़ वारी कचहरी पंहिंजी रहिजी वई हुई ऐं उन में केतिरा ई सबब हुआ, के ज़ाती नोयत जा सबब हुआ, के फ़िक्री नोयत जा सबब हुआ, मुख़्तलिफ़ सबब हुआ जंहिंजे करे इहा कचहरी पंहिंजी विच में बीही वई हुई। पर हाणे कोशिशि कबी त जेकॾहिं रोज़ाना बुनियादनि ते न ई सही तॾहिं बि ॿिए चोथे ॾींहं ते इहा कचहरी कजे ज़रूरु। सो इन सिलसिले में अॼु लाइव थियो आहियां, अॼु पंहिंजे पेज तां लाइव थियो आहियां। मुंहिंजे अकाउंट ते फेसबुक जो अकाउंट जेको आहे उन ते पेज ठहियलु आहे फ़िक्र लतीफ़ जी प्रचार। बुनियादी तौर ते असांजो सारंग मेहरानवी साईं आवाज़ु मुंहिंजो सही अचे पियो, जेकॾहिं अचे पियो त महिरबानी करे हिकिड़ो कमेंट करे छॾियो त जीअं इहा ख़बर पवे त मुंहिंजो आवाज़ु सही पियो अचे। बुनियादी तौर ते असां वटि फ़िक्र लतीफ़ सिंध जे हज़ारे सालनि जे माज़ी ऐं सिंध जे ईंदड़ हज़ारे सालनि जे मुस्तक़बिल जो अमीन आहे। लतीफ़ साईं जे फ़िक्र खे जंहिं तरीक़े सां, जंहिं अंदाज़ सां मुंझाए पेचीदो बनाए पेश कयो वियो आहे, उन जी रिज़ल्ट इहा निकिती आहे त अॼु ताईं भिटाई साईं जो को क्लासीफाइड ऐं को वाज़िय ऐं चिटो उहो फ़िक्र असां ताईं पहुची न सघियो आहे। ऐं भिटाई साईं सां वॾे में वॾो अलमियो इहो रहियो आहे त कंहिं उनखे मौलवी बनाए छॾियो आहे, कंहिं उनखे कम्यूनिस्ट बनाए छॾियो आहे, कंहिं मज़हबनि जे मुख़्तलिफ़ लिबादनि में ॾिसी ऐं लतीफ़ साईं खे पे पढ़ियो आहे ऐं उन ते पे तहक़ीक़ कई आहे। ऐं अञा ताईं बि लतीफ़ साईं ते जेका प्रॉपर तहक़ीक़ थियणु खपे उहा तहक़ीक़ न थी सघी आहे। ऐं उन जी रिज़ल्ट इहा निकिती आहे त लतीफ़ साईं असां वटि हिकु मुनज़िम सियासी, समाजी, क़ौमी ऐं आलमी फ़िक्र जे तनाज़ुर में असांजे साम्हूं अची न सघियो आहे। खोड़ सारनि माण्हुनि कमु बि कयो आहे, हर कंहिंजे कम खे पाण नज़रअंदाज़ नथा करे सघूं, पर उन्हनि जे कम जी जेका धारा आहे या उनजो जेको रुख़ आहे उहो रुख़ उन सतह जो न आहे जो असांजी क़ौम को फैज़ हासिलु करे सघे या असांजी क़ौम कुझु उन मां का हड़ हासिलु थी सघे। नतीजे में इहो थियो आहे त भिटाई साईं अॼु बि असां वटि मुंझियल हालति में आहे ऐं असांजो माण्हू भिटाई साईं खे घटि सम्झे थो। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं जिन अची विया आहिनि, लख लाइक़ उन्हनि जा लख थोरा, महिरबानी वॾी। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं रुॻो हिकिड़ो इहो कमेंट कजो त मुंहिंजो आवाज़ु सही पियो अचे। अॼु वरी तजुर्बो पियो कयां नओं, वरी इहा जेका हेडफ़ोन लॻल आहे ख़बर न आहे उनजो आवाज़ जी छा पोज़ीशन आहे, रुॻो इहो महिरबानी करे तव्हां कमेंट हिकिड़ो कजो कुर्ब करे त मुंहिंजो आवाज़ु सही थो अचे। हा, अव्हांजो अची वियो आहे, लाइक अची वियो आहे त माना आवाज़ु अचे पियो। अॼु पाण हिकिड़ी नंढड़ी कचहरी था करियूं। आउं चाहियां थो त हिकिड़ी नंढड़ी कचहरी कजे। जनवरी आहे, सख़्तु सियारो आहे ऐं ॿाहिरि तमामु घणी हवा पई लॻे। ऐं पंहिंजी नंढड़ी लाइब्रेरी में वेठो आहियां ऐं शदीद उहा जेका थधि आहे उन थधि में भिटाई साईं जो हिकिड़ो बैत बि मूंखे यादि अची वियो। मुंहिंजो छो न उन ते दोस्तनि सां कचहरी कजे। हीउ पेज आहे, उन ते जेसि ताईं वञी दोस्त उन्हनि खे सम्झ में अचे, जेसि ताईं दोस्त अचनि उन पेज ते तेसि ताईं ज़ाहिर आहे असांजी व्यूअरशिप का एॾी घणी कोन हूंदी। पर अव्हां दोस्त जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहिया आहियो उहे उनजो शेयर करे सघो था त जीअं ॿियनि ताईं असांजी इहा लाइव कचहरी उहा वञी सघे थी। ऐं अॼु आऊं हिकिड़ो कन्फेस बि करणु घुरां थो। दरअसल जेका पोइ मुंहिंजी कचहरी हुई, जेका 2-3 महीना मूं मुसलसिल
जेका कचहरी अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु पे रखी, उहा कचहरी इन जे करे बि उन में गैप अची वियो, इन जे करे बि उन में हिकिड़ी विथी अची वई जो जिन असांजा स्कॉलर आहिनि, सिंध जा स्कॉलर आहिनि, जिन सां इहा कचहरी मतिलबु जिन खे महिमान तौरु आउं गुज़ारिश कंदो हुयुसि, उहे उनजी महिरबानी आहे, उन जा लख लाइक़ ऐं लख अहसान आहिनि जो उहे कचहरी में शरीक थिया। पर ज़ाहिर आहे कंहिं वक़्तु आहे, कंहिं वटि कोन्हे वक़्तु, कॾहिं हू मसरूफ़ आहिनि, तंहिं करे पोइ इहा हिकिड़ी डिघी डिस्टर्बेंस थी। नतीजे में थोरी, ऐं मायूस थियण वारो माण्हू बिल्कुलु बि कोन आहियां, पर थोरी इहा तकलीफ़ पहुती त हाणे दोस्त मूंसां कोऑपरेशन नथा कनि, त भला आख़िर पाण त आलिम आहियां कोन भिटाई जो भिटाई जे हर पहलू ते ॻाल्हाए सघां। तंहिं करे ज़ाहिर आहे हीउ जेको असांजो लाइव प्रोग्राम हुयो लतीफ़ साईं वारो, उन में असांजे स्कॉलरनि जी कंट्रीब्यूशन जी इंतिहाई घणी ज़रूरत हुई, जेका कंट्रीब्यूशन उन सतह ते नथी सघी। हर कंहिं पंहिंजो पंहिंजो हिसो ॻंढियो, शाबस आहे, उन्हनि जा लख लाइक़ लख अहसान आहिनि, पर इन जे करे बि हिकिड़ो गैप अची वियो असांजे लाइव प्रोग्राम में। अॼु आऊं हिन पंहिंजे पेज तां लाइव इन करे थियो आहियां त जीअं असांजे दोस्तनि खे इहा ख़बर पवे त मूं वटि फ़िक्र लतीफ़ जो जेको आहे सो पेज बि ठहियलु आहे। अदा सारंग ॾाढो भलो कमेंट कयो आहे, पर कमेंट मथे हलियो वियो आहे। सो अॼु मूं चाहियो पिए त पाण कचहरी छा थी करियूं, अव्हां को कमेंट कयो त उन मौज़ूअ ते कयूं। मूं त इहो सोचियो आहे त इश्क कीअं कजे, इश्क छा आहे, उन जूं त हज़ारे मानाऊं आहिनि, उन जूं त लातइदाद मानाऊं आहिनि, पर इश्क कजे कीअं, इहो जेकॾहिं अॼु लतीफ़ साईं खां पाण पुछी वठूं ऐं लतीफ़ साईं खां रहनुमाई हासिलु कयूं त ॾाढो ज़बरदस्त थी वञे। हाणे इश्क जे लाइ पाण खे खोड़ सारा पंहिंजो अरबाब इब्राहिम राहिमूं, हादा अरबाब भले आहे, जी आहे, तोसां कचहरी कबी ऐं इनशाला पंहिंजी मुलाक़ात थींदी, पाण कचहरी कंदासीं। ऐं राति ई पहुतो आहियां तुंहिंजे इन थर उमरकोट इन इलाइक़नि मां, सॼी सिंध जो इहो जेको पासो आहे इन पासे चकर ॾेई हाणे पहुतो आहियां। सो ख़ैर मूं इहा बि गुज़ारिश कई त इश्क कीअं कजे, इहो पाण भिटाई साईं खां पुछी था वठूं। ऐं इहो अॼु हिन मौसम में, शदीद सर्दीअ वारी सीअ वारी मौसम में असीं लतीफ़ साईं खां पुछूं था, थोरो इमेज त कयो, थोरो तसवर त कयो त भिटाई साईं सम्झाए छा थो। इश्क का मज़ाक त आहे कोन, इश्क का नंढड़ी ॻाल्हि त आहे कोन, इश्क तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं भिटाई साईं जेको आहे सो इश्क जी वसफ़ बयानु कजे सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं, इहो वॾो सुवालु आहे। ऐं मूं जहिड़े हिकिड़े नाक़िस क़िस्म जे माण्हूअ खां इहो तमामु पंहिंजो वॾो सुवालु आहे त इश्क जी वसफ़ कीअं बयानु कजे। ऐं सम्झां थो त आवाज़ु कुझु घटि आहे, ऐं हिन खे मथे हाणे आवाज़ु सारंग साईं, हाणे आवाज़ु अचे थो, हाणे आवाज़ु मुंहिंजे ख़्याल में बहितरु ईंदो हूंदो। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली चयो आहे इश्क जी वसफ़ बयानु कीअं कजे। हाणे इश्क जूं वसफ़ूं त अलाए केतिरियूं आहिनि, लातइदाद आहिनि। बिज़ाते ख़ुदि इश्क छा आहे, इहो वरी हिकिड़ो तमामु वॾो काइनाती सुवालु आहे। रुॻो इंसानी सुवालु कोन्हे, पर काइनाती सुवालु बि आहे। ऐं इहो असां नथा ॼाणूं त इश्क सिर्फ़ु असां इंसान कंदा आहियूं, का ॿी मख़लूक बि कंदी आहे या न कंदी आहे। हिकिड़ो त इश्क इहो आहे जेको रिप्रोडक्शन वारो आहे, हार्मोन्स एक्टिव थियनि था, पोइ जेका मुख़ालिफ़ जिन्स आहे उन ॾांहुं असां अट्रैक्ट थियूं था, इहो इश्क। हाणे इनखे आउं रिप्रोडक्शन सम्झंदो आहियां, ऐं इनखे जेको आहे सो इहो न सम्झंदो आहियां त को इहो इश्क आहे या छा आहे। इहा हिकिड़ी अट्रैक्शन आहे, फितरत मर्द ऐं औरत जे विच में हिकिड़ी अहिड़ी अट्रैक्शन रखी आहे जो उहे हिक ॿिए ॾांहुं कशिश कनि था, ऐं उनजे नतीजे में उनजो मेलाप थिए थो, ऐं उनजे नतीजे में हीअ सॼी जेका इंसानी बका आहे ऐं हीअ जेका असां औलाद पैदा कयूं था, उनजे नतीजे में उनखे असां रिप्रोडक्शन चवंदासीं, इनखे असां इश्क न चवंदासीं। इश्क अञा ॿी शइ आहे, उहो सूफ़ी ज़ुल्फ़ली ॾाढो ज़बरदस्त नमूने सां सम्झाए सघे थो, कमाल दर्जे जो उन ते लिखे बि थो ऐं उन ते सॼो करे थो। पर आउं सम्झां थो जेको मुंहिंजो नंढड़ो नाक़िस अक़िल आहे, इहो मैलान त आहे साईं, बिल्कुलु मैलान बि आहे, तलाश करे पंहिंजो पाण खे ॻोल्हणु बि आहे। सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं पंहिंजो पाण खे ॻोल्हणु बि आहे,
पर आउं अञा हीअं थो सम्झां इश्क खे त ही समूरो जेको लकाउ आहे, हीअ समूरी जेका काइनात आहे, इहा काइनात हिकिड़ी वहदत मां निकिती आहे। जीअं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, वहदत तां कसरत थी, कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो, ॿोली ॿी म भुल, हू हुला चो हुल बिला संदो सॼणे। हिन काइनात खे जेका असांजे वजूद में आहे, जेका असांजे अंदर में आहे, उन काइनात जी तलाश, उनखे सम्झणु, उनखे परूरणु ऐं उन काइनात अंदरि थींदड़ सभिनी लिकाउनि जो इदराक रखणु मुंहिंजी नज़र में इश्क आहे। या उन जे लाइ जेका जिदोजहद असीं कयूं था, या उन जी जेका तलाश कयूं था, उहो इश्क आहे। ऐं इश्क जूं ॿियूं बि हज़ारे मानाऊं आहिनि ऐं उन ते डिघो ॻाल्हाए सघिजे थो। पर इश्क कजे कीअं, अॼु जो जेको मुंहिंजो ख़्यालु हुयो उहो इहो हुयो त असां इन ते ॻाल्हायूं त इश्क कजे कीअं। जॾहिं असां पंहिंजे रहबर लतीफ़ साईं खां रुजू कयो त इश्क कजे कीअं, त हुन असांखे चीच खां वठी चयो त बाबा मुंहिंजो सुर सुहिणी पढ़ो। जॾहिं मां सुहिणी पढ़ंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इश्क कीअं कजे। ऐं पोइ असां सुहिणी पढ़ी। जॾहिं असां सुहिणी पढ़ी त असांखे ख़बर पई, ख़लीक रहमान भली करे आया, वॾी महिरबानी। पोइ असांखे ख़बर पई वञ इश्क जी इहा मंज़िल आहे। तव्हां हिन वक़्तु जेके मूंखे ॿुधी रहिया आहियो, हिन वक़्तु शदीद सीउ आहे, मूंखे ख़बर न आहे 5, 8 या 9 टेम्परेचर हूंदो। फिटाई साईं चवे पियो त सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं, अलाह अकबर, सख़्तु सियारो आहे, गुग ऊंदाही आहे, मींहुं वसे पियो। हाणे सुहिणीअ जे नाले आहे। इश्क कीअं कजे ऐं कीअं सिखिजे, इहो सुहिणीअ खां पुछणो आहे। लतीफ़ साईं जी हिदायत आहे। सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। हाणे इहो एॾो कमाल जो बैत आहे लतीफ़ साईं जो। सख़्तु सियारो आहे, गुग ऊंदाही आहे, मींहुं वसे पियो, सुहिणीअ खे पंहिंजे महबूब ॾांहुं पहुचणो आहे। हाणे जेको इन इम्तिहान मां, इन कष्ट मां, इन तकलीफ़ मां, ऐं इहा तकलीफ़ त सुहिणी जे लाइ हुई कान, छाकाणि त इश्क में तकलीफ़ त थींदी ई न आहे। पर जेकॾहिं को ईअं करे सघे थो, जेकॾहिं को सख़्तु सियारे में, वसंदड़ मींहं में, गुग ऊंदाही में, जेकॾहिं को दरिया में लही पवे थो, पाणीअ में लही पवे थो, पंहिंजे महबूब जे लाइ, पंहिंजे मेहार जे लाइ, पंहिंजे महबूब साईं जे लाइ, उहो लही ऐं पंहिंजे महबूब ॾांहुं पंधु करे थो, असुल में आशिक़ आहे इहो। इश्क सिखिजे ई उन खां ई इश्क सिखिजे। पर असां वटि, ऐं लतीफ़ साईं वरी ॿी बि हिदायत कई सुर सुहिणीअ मां। मिसाल तौरु असां सभई इश्क जा दावेदार हूंदा आहियूं। असां सभई चवंदा आहियूं त इश्क, असांखे बि इश्क आहे। ऐं पर असां इश्क जा उहे जेके उसूल आहिनि, इश्क जा उहे जेके मयार आहिनि, इश्क जूं उहा जेके मंज़िलूं आहिनि, इश्क जो उहो जेको तयन आहे, इश्क जेको असांखां घुरे थो, इश्क जेका असांखां क़ुर्बानी घुरे थो। आशिक़ ज़हर प्याक वे ॾिसी वेसन खणो। इश्क त इहा शइ आहे जेका, जंहिंमें आशिक़ ज़हर पीए थो ऐं ज़हर खे ॾिसी अञा हुनखे शौक़ु थिए थो ज़हर पीअण जो। कड़े ऐं कातिल जा हमेशह हिराक, हू उन उहो जेको ज़हर आहे, कड़ो आहे, जेको कातिल आहे, क़त्ल कंदड़ ज़हर आहे, उन जा हमेशह हिराक आहिनि, उन जा हिराक हू थी विया आहिनि। कड़े ऐं कातिल जा हमेशह हिराक, छो त लॻन लऊं लतीफ़ चए फना कया फिराक। हाणे जॾहिं हुननि खे इश्क थियो, लऊं लॻो त हू उन इश्क में फना थी विया। तोड़े चिकन चाक तब आह नसल न आमसी। इश्क जो इहो मयार ई न आहे जो हर कंहिंखे ॿुधाइबो वतिजे, हर कंहिंखे चइबो वतिजे त मूंखे इश्क आहे, मूंखे हीअ आहे या हीअ आहे। आह नसल न आमसी, कंहिंसां आह नथा सलनि, कंहिंसां ॻाल्हि नथा कनि, कंहिंसां कुझु बि नथा कनि। ऐं हू चाक हुननि जा चिकन था, वजूद जो ज़रो ज़रो, संद हर हॾो, हर जिस्म, हर मां, हर शइ,
उहा चिके थी बाक़ाइदे, उनखे शदीद तकलीफ़ आहे, पर हू कंहिंसां आह नथा सलनि। सो मूं अर्ज़ु पियो कयो त भिटाई साईं हिकिड़ो त इहो ॿुधायो त इश्क कजे कीअं, उहो वञी सुहिणी खां पुछो हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहं मेहारी मन में। पर मूं जहिड़ा जेके इश्क जा दावेदार ऐं मूंखे बि इश्क आहे, मूंखे बि हीअं करिणो आहे, त उन जे लाइ बि लतीफ़ साईं रहबरी फरमाई, कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, कंधी उभियूं दरिया जे किनारनि ते बीठियूं आहिनि, उहे बि चवनि थियूं मुंहिंजो बि साहड़ हुन पासे आहे, मूंखे बि इश्क आहे। उन्हनि में कामयाबु कहिड़ियूं आहिनि, उन्हनि में पंहिंजे मंज़िल ते कहिड़ियूं पहुची सघनि थियूं। किनी सांगो साह जो के डिॼनि थियूं त पाणी में घिड़ियसि त मरी पवंदसि, पाणी में घिड़ियसि त ॿुॾी वेंदसि। किनी सांगो साह जो के घोरस कयो घिड़नि, ऐं के वरी चवनि थियूं पंहिंजे महबूब जे लाइ जेकॾहिं मरी वियसि त मुंहिंजे लाइ इन खां वधीक ॿियो को महराज कोन्हे, इन खां वधीक ॿी का मुंहिंजे लाइ हासिलात कोन्हे। के घोरस कयो घिड़नि, साहड़ संदो तन, साहड़ उन्हनि जो आहे, साहड़ संदो तन गागाए घिड़नि जे। साहड़ उन्हनि खे मिलणो आहे जेके बेपरवाह थी इन सीअ में, वसंदड़ मींहं में, गुग ऊंदाही में पाणीअ में घिड़ी पवनि, साहड़ उनखे मिलणो आहे। हाणे साहड़ सुहिणीअ खे त मिलियो कोन हुयो, हू त वीचारी ॿुॾी वई हुई। ऐं कंधीअ झलियो कां आशिक़ उभो आहूं करे, तो कीअं ॿोड़ी सुहिणी ॿेली मुंहिंजी बांह, दरिया तोते दां ॾींदुसि ॾींहुं क्याम अचे। हाणे हू बीठो हुते ख़बरूं करे त बाबा तो मुंहिंजी महबूबा ॿोड़े छॾी, हाणे तोखे क्याम ॾींहुं तोते ॾींदुसि दांह। अजीब अलमियो आहे, केॾी कमाल जी ॻाल्हि आहे, केॾी हैरत जी ॻाल्हि आहे त लतीफ़ साईं वटि आशिक़ औरत आहे, मर्द न आहे। इन शइ ते गौर करणु खपे असांखे। लतीफ़ साईं वटि आशिक़ औरत आहे, मर्द न आहे। ऐं थोरो बि असीं गौर कंदासीं, थोरो बि असीं फ़िक्र कंदासीं त असांखे सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। मेहार हुयो, मेहूं चारींदड़ हुयो, उहो तरी सुहिणीअ ॾे छो न पिया आयो, सुहिणीअ खे छो पे तरणो पियो। ससुई खे 5 सुर लतीफ़ साईं लिखिया आहिनि, ससुई उहा पुनुह जे पोयां छो पे वई, पुनुह उन ॾे छो न पिया आयो। राणो मूमल वटि आयो पे बराबरि, पोइ कावड़जी वियुसि, एसि ताईं न परतुसि जेसि ताईं मूमल ॾाघ ते न चढ़ी पंहिंजो पाण खे जलाए भस्म न करे छॾियईं, तेसि ताईं जॾहिं हू पोइ आयो, पोइ अफ़सोस थियुसि, पोइ हुन बि ईअं कयो। ऐं असमत जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजे वतन जी हुब जे हिसाब सां बि ॾिसिजे, पर मारवी ॾे था वञूं त उहा वक़्त जे हाकम उमिरि सूमरे जे क़ैद में रहे थी, पर पंहिंजी असमत खे बचाइण जी भरपूर कोशिश करे थी, ऐं पंहिंजी असमत खे हू बचाए रहे थी। उहा तरजीह थी ॾे पंहिंजनि उन्हनि मारूअड़नि खे, उन्हनि झांगीड़नि खे जेके वीचारा पिपूं पेरूं खाई पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, ऐं हू महलनि में हुनखे ताम मिलनि था, कई आछूं मिलनि थियूं, पर उहा उनखे क़बूल नथी करे। त आख़िर भिटाई वटि औरत खे ई जिदोजहद छो करणी आहे, ऐं औरत ई पंहिंजे आशिक़ जे पोयां या महबूब जे पोयां औरत ई छो थी वञे। दरअसल सच त ही आहे, ख़ुदा थो ॼाणे, आउं ईअं सम्झंदो आहियां, सच त ही आहे त इश्क सिर्फ़ु करे ई औरत थी। मर्द इश्क नाहे कंदो, मर्द त पंहिंजी ज़रूरत पूरी कंदो आहे। मर्द त बसि हुनखे त अट्रैक्शन हूंदी आहे त आउं हम बिस्तरी कयां, आउं मेलाप करे हलियो वञा, ऐं इश्क औरत कंदी आहे। तॾहिं त अॼु बि लोढ़ा टुपी कुहाड़नि जे विचां, बंदूकनि जे विचां औरतूं वीचारियूं ॿाहिरि निकिरनि थियूं, पर मर्द में इहा हिमत कान्हे का। हाणे लतीफ़ साईं जीअं त वॾो एंथ्रोपोलॉजिस्ट हुयो, नफ़्सियात जो तमामु वॾो माहिर हुयो, फ़लसफ़े जो त हू धणी हुयो, तंहिं करे हुन इहो सम्झो पिए त हीउ जेको मूंखां अॻु में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, ऐं जेको मर्द खे मोतबर करे पेश कयो वियो आहे त मर्द ई इश्क करे सघे थो, ऐं औरत इश्क न कंदी आहे, औरत त हिकिड़ी कमोडिटी आहे, औरत त ॿारनि ॼणनि जी मशीन आहे। भिटाई इन सभिनी रवायतुनि खे, सभिनी रस्मुनि खे ख़तमु करे, उन्हनि खे क़तलु करे, सिधो सौ दावा करे बीठो आहे त
इश्क सिर्फ़ु औरत करे सघे थी। ऐं उन दावा जे दलील तौरु सुहिणी खां कारी राति कचो घड़ो 29 ऊंदा ही चंड नालो नाहे को दरिया दड़ लाई साहड़ कारण सुहिणी आदि थी आई ई कम इलाही न त कुननि में केरु घुरे। मियार आहे हुयो कहिड़े धंधे सां, कमु कहिड़ो हुयुसि? भला जे धंधा हुजनि सुभा त बि धंधा इश्क खां उत्तम आहिनि छा? उहो तरी कोन ईंदो हुयो, सुहिणी ओॾे तरी वेंदी। तंहिं करे इश्क करे ई औरत थी सघे। मर्द इश्क न कंदो आहे, मर्द पंहिंजी ज़रूरत पूरी कंदो आहे। ऐं उन जे करे ई लतीफ़ साईं औरत खे तमामु घणी अहमियत ॾिनी आहे। ऐं समूरे इश्क उहो कहिड़ो बि इश्क हुजे, उहो इनकलाब जो इश्क हुजे, उहो समाज जो इश्क हुजे, उहो ज़ाती इश्क हुजे, उहो कहिड़े बि क़िस्म जो इश्क हुजे। हिदायत कहिड़ी थो फरमाए? ग़ैर मामूली ॻाल्हि पियो करियां, जेका मुंहिंजी ॻाल्हि न आहे, मुंहिंजे हादीअ जी ॻाल्हि आहे, ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। हिदायत कहिड़ी पियो करे? हलो त हिकिड़ी माई खां था पुछूं, हलो त हिकिड़ी माई खां था पुछूं जेका शादीशुदा आहे, जंहिंजो मुड़ुसु वेठो आहे, जेका घड़े ते चढ़ी राति जो दरिया टपी मिहार ॾांहुं वञे थी ऐं उन पंहिंजे महबूब सां मुलाक़ात करे वरी मोटी अचे थी, पोइ त ख़ैर उन सां धोखो थिए थो, जेको थिए थो उहा अव्हां सभिनी खे ख़बर आहे। हलो त पाण सुहिणी खां पुछूं, हलो त पाण हिकु औरत खां पुछूं त इश्क कबो कीअं आहे, इश्क जो महराज छा आहे, इश्क जी मंज़िल छा आहे। लतीफ़ साईं असांखे औरत ॾांहुं रुजू थो करे। ऐं असां छा कयो आहे? ॾाढी अजब जी ॻाल्हि आहे, ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां छा कयो आहे? खोड़ सारा मूजड़ा दानिश्वर औरतुनि जे हक़नि ते ॻाल्हाईंदा आहिनि। ख़ालिद हुसैन साईं, महबूब साईं बिस्मिल्लाह, अमजद शर साईं बिस्मिल्लाह हक़। मूजड़ा दानिश्वर वॾा हवाला कटींदा आहिनि, वॾा सेमिनार थींदा आहिनि, उन में औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी आहे। ऐं औरतुनि जे लाइ असीं छा छा वेठा चवंदा आहियूं। पर जेको दानिश्वर उन सेमिनार में औरतुनि जी बराबरी, औरतुनि जे हक़नि, औरतुनि खे ज़िंदगी जे हर शोबे में कंट्रीब्यूट करण जे लाइ बि तक़रीर कंदो आहे, बिला ऐं ज़ाती तौर ते ॼाणा थो त उन जी घरवारी वीचारी उहा उन प्रोग्राम में त शामिलु हूंदी ई कोन्हे का, पर उन जी घरवारी सां छा असरु हूंदो आहे ऐं ॼाणा थो, इलाहिनि खे ॼाणा थो। यानी कौल ऐं फ़ैल जो जेको हेॾो वॾो तज़ाद, जेको तारीख़ी तज़ाद आहे, उन तारीख़ी तज़ाद इन शइ खे साबित करे छॾियो आहे त असां पंहिंजी औरत खे घटि मां घटि सिंधी समाज या असांजे समाजनि जहिड़ा ॿिया जेके बि समाज आहिनि, उन्हनि पंहिंजी औरत खे समाजी जिदोजहद, समाज में हिसेदारी खां अलॻि करे ऐं वॾे में वॾो ॾोह कयो आहे। ऐं उन वॾे में वॾे ॾोह जा नतीजा इहे मिलिया आहिनि त अॼु ताईं असीं का बि तब्दीली कोन आणे सघिया आहियूं। अॼु ताईं जिदोजहद बि मर्द खे करणी आहे, लीडर बि मर्द खे थियणो आहे, सभु धंधा मर्द खे करणा आहिनि। मुख़्तलिफ़ मज़हबनि बि उत्तम करे मर्द खे पेश कयो आहे, पर औरत वीचारी खे उत्तम करे पेश नाहे कयो वियो। किन मज़हबनि में उत्तम करे पेश थी सघे थो, कयो बि वियो हुजे, पर घणे क़दुरु समूरी इंसानी तारीख़ में जेतिरी भोगना औरत भोगी आहे, जंगनि में बि औरतूं ज़ुल्म जो शिकार वधीक थींदियूं आहिनि ऐं नंढड़ा ॿार वधीक ज़ुल्म जो शिकार थींदा आहिनि। ऐं आम रवाजी ज़िंदगी में बि औरत वधीक ज़ुल्म जो शिकार थींदी आहे। सच त हीअ आहे त असां जेकॾहिं हीअ जेको ज़रई समाज वारियूं बिदअतूं आहिनि, हीअ जेके जागीरदाराना समाज वारियूं बिदअतूं आहिनि, जिन खां लतीफ़ साईं असांखे रोके थो, सख़्तीअ सां असांखे रोके थो, उन्हनि बिदअतुनि मां जेकॾहिं असीं निकिरूं, मंज़ूर साईं हींअर रिमोट हलियो आहे, वेठो आहियां, घर वेठो आहियां, दा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक आहे, इहा बि ख़बर कान्हे का तूं सऊदी वापसि हलियो वियो हुई या अञा हिते आहीं, त तूं जेकॾहिं हलियो थो अची त मूं वटि हींअर ई हलियो आहे। ऐं राति 4-5 ॾींहंनि खां पोइ पहुतो आहियां घर, सो थकावट बि ॾाढी आहे, ऐं त हाज़ुरु कोन थी सघे, अॼु नथी सघंदुसि, सुभाणे हुकुम थींदो तव्हां हाज़िर थींदुसि। सो मूं ॻाल्हि पे कई इहा त असां जेको औरत सां हशर कयो आहे, असां जेको पंहिंजनि नियाणियुनि सां हशर कयो आहे, असां कॾहिं पुट खे जॾहिं यूनिवर्सिटी में दाख़िल था करायूं, कॾहिं असां उन जो पीछो कयो आहे त उहो छा करे रहियो आहे उते, पर असांजूं नियाणियूं जॾहिं पढ़ंदियूं आहिनि त 10 त चौकीदार असीं उन ते रखे छॾींदा आहियूं। ज़ाहिर आहे दुनिया अॻिते वधी वई आहे, असांखे असां मां खोड़ सारा माण्हू नियाणियूं पढ़ाइनि था, पर उते बि असीं उनजी चौकीदारी कराईंदा आहियूं।
त कंहिं छोकिरे सां त नथी वेहे। असांजी औरत गाह करण जे लाइ त मोकिलींदा आहियूं, लाबारा करण जे लाइ त मोकिलींदा आहियूं, फुटियूं चूंडण जे लाइ त मोकिलींदा आहियूं, मुख़्तलिफ़ कमनि कारनि जे लाइ त मोकिलींदा आहियूं, पर उहा साॻी औरत जॾहिं खड़ ते ईंदी आहे, जॾहिं घटीअ ते ईंदी आहे, त वीचारी सां असां हशर नशर करे छॾींदा आहियूं। अलमियो आयो वॾो। ऐं भिटाई साईं जे दौर में बि ईअं हुयो ऐं अॼु ताईं ईअं आहे, छाकाणि त असां भिटाई जे फ़िक्र खे सम्झो कोन। काश असां भिटाई साईं जे फ़िक्र खे सम्झूं त भिटाई साईं जूं 7 सूरमियूं औरतूं आहिनि, 7 क्वीन्स ऑफ लतीफ़, उहे भिटाई साईं जे समूरी शाइरी जो एॾो वॾो मर्कज़ आहिनि ऐं उन में एॾी वॾी फिलासफ़ी लतीफ़ साईं पेश कई आहे जो सोचे नथो सघिजे। पर असीं आउं पंहिंजे लाइ थो चवां, ॿिए कंहिंखे छो चवां, आउं एब्ज़र्ड थी चुको आहियां। मूंखां असां निकिरी थो वञे लफ़्ज़, को मतां नाराज़ थी पवे, माफ़ी सां इंतिहाई हथ ॿधी इहो थो चवां त असां ॾाढा ख़राबु थी चुका आहियूं। असां सुठा इंसान न आहियूं। असां ॿाहिरि जूं चिड़ूं, ॿाहिरि जूं कावड़ूं, ॿाहिरि जा जेके मसइला उहे बि अची असीं पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे नियाणियुनि मां कढंदा आहियूं, उन्हनि खे मोचड़ा हणी पादर हणी असीं उन मां सुकून हासिलु कंदा आहियूं। पर जेकॾहिं असां पंहिंजनि नियाणियुनि खे, पंहिंजनि बचनि खे, आउं बि हिकिड़े ॻोठाणे ज़िंदगी सां तालुक़ थो रखां, हिकिड़ो ॿहिराड़ी जो माण्हू आहियां, पर मूं जॾहिं पंहिंजूं नियाणियूं पढ़ायूं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं, पर मूं उनजी परवाह न कई। मूं पढ़ायूं ऐं मुंहिंजी हिन वक़्तु बि जेका सो मुंहिंजी नियाणी आख़िरी 2 खैर जूं पढ़ी निकितियूं, आख़िरी नियाणी हाणे फाइन आर्ट्स में उहा पढ़े थी। अदा मंज़ूर, तव्हांजो मैसेज थो अचे त मुंहिंजी ॻाल्हि कर ॿुधूं पिया। काफ़ी दोस्त अव्हांखे सॼी ॻाल्हि मुंहिंजा राणा लिखी छॾ, लिकाइण जी ज़रूरत कान्हे का, जेका बि ॻाल्हि चवणी अथई उहा चई छॾ, छो त सॼी सिंध मुंहिंजी आहे, ऐं सॼी सिंध जो आहे, ऐं रुॻो सिंध छा, हीअ समूरी काइनात मुंहिंजी आहे, ऐं हिन समूरी काइनात जो आहे। पाण सभु हिकु आहियूं, सभई हिन वहदतुल वजूद जो हिसो आहियूं। तंहिं करे जा ॻाल्हि करणी अथई उहा तूं लिखी छॾ, मूंखे बिल्कुलु बि उनजो को बि ऊनो कोन्हे को। सो भिटाई साईं मूं अर्ज़ु पियो कयो त हिकिड़ी पंहिंजो नुक़्तो इहो हुयो त इश्क सिखणो आहे त सुहिणीअ खां सिखणो आहे, ऐं सुहिणी औरत आहे। तंहिं करे रुॻो इश्क जी ॻाल्हि कोन्हे का, पर जेकॾहिं असांखे समाजी तब्दीली आणणी आहे, असांखे अख़लाक़ियात सिखणी आहे, असांखे फ़ज़ीलतूं सिखणियूं आहिनि, त बि औरत खां असांखे सिखणु घुरिजनि। औरत खां जॾहिं असीं सिखंदासीं तॾहिं असांजी जेका अख़लाक़ियात आहे, असांजी ज़िंदगी जा जेके मयार आहिनि उहे तब्दील थी वेंदा। हिकिड़ो नंढिड़ो असीं मिसाल था वठूं। फ़र्ज़ु कयो औरत जेका घर जी वॾड़ी हूंदी आहे, जॾहिं को सुठो ॿोड़ घर में पचंदो आहे, हर भाती खे हिकु जेतिरो उहो ॿोड़ ॾींदी आहे, हर भाती खे वेराए खाराईंदी आहे। एॾी त हू इश्तराकियत, बराबरी ऐं इज़त करण वारी हस्ती आहे। ऐं इस्लाम में बि ॾिसो ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते पाण नथा ॻाल्हायूं, पर सभई इबादतूं रब जी ज़ात जे लाइ आहिनि। सभई इबादतूं असां ते जेके बि फ़र्ज़ आहिनि उहे ख़ुदा जे लाइ आहिनि, ख़ुदा खे राज़ी रखण जे लाइ आहिनि। ऐं ख़ुदा ताला असांखे रिवार्ड कहिड़ो थो ॾिए, ख़ुदा ताला असांखे मोट कहिड़ी थो ॾिए, जन्नत थो ॾिए। ऐं जन्नत माउ जे पेरनि जे हेठां रखी अथसि। अलाह अलाह, केॾी कमाल जी ॻाल्हि आहे त उहा जन्नत माउ जे पेरनि जे हेठां आहे। ऐं माउ औरत आहे, माउ धीउ बि आहे, माउ भेण बि आहे, उहा घरवारी बि आहे, उहा अम्मा बि आहे, सभु कुझु आहे। पर असां छा कयो आहे? असां वटि त इहा सूरत हाल आहे जो गुरबत, अफ़लास ऐं ॿियनि सबबनि जे करे असां पंहिंजनि अमड़ियुनि खे बि घर मां कढी छॾियूं था। अख़बारूं असीं पढ़ंदा था रहूं, उन में ॾिसंदा था रहूं त असां पंहिंजनि अमड़ियुनि खे बि घरनि मां कढी था छॾियूं, असीं पंहिंजे कुराड़नि पीअरनि खे बि घरनि मां कढी था छॾियूं। इहो अलमियो आहे जंहिंजे नतीजे में असांजो समाज इन जॻह ते बीठल आहे। जो आउं 3 ॾींहं हिकिड़े अहिड़े इलाइक़े में हुउसि, जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में जिते आउं पंहिंजो प्रोग्राम रिकॉर्ड करे रहियो हुउसि, अलमियाती जहान आहे। अंदरि झुरी थो पवे, जीउ झुरी थो पवे, अंदरि वढिजी थो वञे। उनजे पासे में हिकु वज़ीर, हिकु MPA, ऐं उते कुल के 5-6 ॿिया बि MPA आहिनि। सभिनी जा घर उते उन शहर, वॾो शहर आहे, उन शहर जे पासे में उहो ॻोठ आहे। कंहिंजा पासे में घर आहिनि वज़ीरनि जा, त किन जा वरी शहरनि में बंगला आहिनि। उते छा तव्हांखे ॿुधायां,
ॿुधण जोगियूं ॻाल्हियूं करण न जहिड़ियूं सलण न जहिड़ियूं अंदरि जलियो पियो आहे। नंढड़ा मासूम ॿार उते कचो शराब वापराए रहिया हुआ। मुंहिंजे अखियुनि जे आॾो रिकॉर्ड करे रहिया हुआ। तव्हां टीवी ते ॾिसिजो, सिंध टीवी ते ॾिसिजो त उन्हनि जे हथनि में उहे प्लास्टिक जूं ठरे जूं जेके आहिनि प्लास्टिक में पियल हुयो ऐं उहे खणी वञी रहिया। औरतूं बि शराब पी रहियूं हुयूं ऐं मूं एॾियूं गर्भनाक ॿियूं बि ॻाल्हियूं उते ॿुधियूं ऐं माण्हुनि मूंखे ॿुधायूं जो आउं त चवां थो त सिंधू माथिरी जी जेका अज़ीम तहज़ीब हुई, हाणे असां कहिड़ी दावा करियूं उन तहज़ीब जी त असां एॾा मोतबर आहियूं, असां दुनिया खे उथणु वेहणु सेखारियो। याने असां औरत जो जेको मिसयूज़ कयो आहे, जेके बाज़ार हुस्न आहिनि उते औरत ख़राबु आहे, उनजो सप्लायर बि ख़राबु आहे, पर उनखे इस्तेमालु कंदड़ रईस आहे, भोतार आहे, वॾेरो आहे, साहब आहे, वॾो मुतबर माण्हू आहे। उहो केॾो अलमियाती जहान आहे यार, केॾो ज़ुल्म आहे। यानी उहा औरत, ऐं लफ़्ज़ नथो ॻाल्हायां छाकाणि त सोशल मीडिया ते वेठो आहे, उहा वैश्या आहे, उहा वैश्या आहे। बाज़ार हुस्न जी औरत वैश्या आहे। उनखे सप्लाई कंदड़ उहो उनखे असीं ॿियो नालो चवंदा आहियूं, उहो नालो बि नथो वठाऊं मीडिया ते। उनखे इस्तेमालु कंदड़ मोतबर आहे। इहे आहिनि असांजा मयार, इहे असांजे समाज जा मयार आहिनि, जिन मयारनि खे लतीफ़ साईं टोटली रद्द थो करे। हलो हलो काक तड़िए जिथे नींहं उछल, न का झल न पल, सबका पसे पिरीअ खे। लतीफ़ साईं अहिड़े समाज अॾण जी ॻाल्हि थो करे। सो मूं इहो पिया अर्ज़ु कयो त इश्क जेको सिखणो आहे उहो औरत खां सिखणो आहे। हलो त सुहिणी खां हली पाण इश्क सिखूं त इश्क कबो कीअं आहे, इश्क जूं जेके ज़िमेवारियूं आहिनि, इश्क जा जेके मयार आहिनि, उहे इश्क जा मयार छा आहिनि ऐं औरत ऐं मर्द जो न थींदो आहे। इश्क उन तलाश जो नालो बि आहे, जेका तलाश हिननि समूरनि लकाउनि खे ॾिसी असांजे हैरानगी मां जनमु वठे थी, असांजे हैरतुनि मां जनमु वठे थी। हीउ जेको लकाउ असीं ॾिसूं था, जॾहिं असीं वण पैदा थींदे ॾिसूं था त हैरान थियूं था, इहो वणु कीअं थो पैदा थिए। असीं जॾहिं चंड ऐं सितारा ॾिसूं था त असीं हैरान थियूं था त इहे सभु कीअं ठहिया आहिनि। ऐं पोइ जॾहिं असीं साइंस पढ़ूं था त असांखे ख़बर पवे थी त बिग बैंग जी थ्योरी असांजे साम्हूं थी अचे त हिकिड़े नंढड़े एटम जे ज़रे मां ई हेॾी वॾी काइनात ठही वई। असां हैरान थियूं था। दरअसल उन एब्सोल्यूट ट्रुथ, उन दाइमी सच जेको आख़िरी सच आहे, पहिरियों सच आहे, उनजी जेका तलाश ऐं तड़प आहे, उन तड़प खे बि इश्क चइजे त भला ग़लति थींदो छा। कंहिं बि शइ ॾांहुं शदीद तरीन अट्रैक्शन, कंहिं बि शइ ॾांहुं शदीद तरीन तड़प ऐं छिक, उहा उनखे ई इश्क चइबो आहे। उहा काइनात जी तलाश हुजे, काइनात जे वजूद जे सबबनि जी तलाश हुजे। जेकॾहिं काइनात जो वजूद आहे, उहा काइनात छो ठही, असां छो आहियूं, असीं किथां आया आहियूं, असीं केरु आहियूं, असीं कंहिंजे लाइ आहियूं। जेकॾहिं इहे सभई सुवाल, इन्हनि सुवालनि जी तड़प आहे असां वटि मौजूदु, त पोइ असां सम्झो त इश्क करे रहिया आहियूं। ऐं भिटाई साईं वटि इहा ई त समूरी शइ हुई। भिटाई साईं टोटली उबतो हलंदड़ हस्ती हुई, उबतो। छाकाणि त अक्सरियत, हा मंज़ूर बाबा, छा औरत जो इश्क बि मर्द जे इश्क जीअं हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल थींदो आहे या उनजो इश्क जमूं था? बाबा मंज़ूर जमाली, तव्हां मिजाज़ वारे इश्क जी ॻाल्हि था जेकॾहिं करियो, ऐं ज़ाहिर आहे उहा ई ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हांजे सवाल मां मूंखे इहो ई थो महसूसु थिए। यकीनन इश्क हिकिड़ो ई आहे, उन जा टारगेट्स, उन जूं तरजीहात उहे तब्दील थींदियूं रहनि थियूं। इहा ॻाल्हि जेका थी, हाणे तव्हां सुवालु कंदव त यार त कजे हिकिड़ो तोड़े सब पिया सदूं कनि, उहे चिलवला चइजनि जेके दर दर लाइन दोस्तियूं। हाणे इहो वरी इन बैत जो ॿियो पस मंज़र आहे। उहो तुंहिंजे अॻियूं मुतवक़ सुवालु जेको आहे उन खां अॻु में हिन जो जवाबु थो ॾियां त इश्क हिकिड़ो थींदो आहे। माण्हू जे वजूद में इश्क जो जेको मक़सदियत आहे, इश्क जी जेको बेस आहे, बुनियादु आहे, उहो मिजाज़ी इश्क जी आउं ॻाल्हि पियो करियां, उहो थींदो ई हिकिड़ो आहे। बाक़ी उन में टारगेट्स तब्दील थींदा रहंदा आहिनि, उन्हनि में शयूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। हाणे टारगेट मां तव्हां सम्झी विया आहियो, ऐं इन ते तव्हांजो सुवालु एॾो सेंसिटिव आहे जो उन ते ओपन नथो ॻाल्हायां, रूबरू ई इन ते कचहरी करे सघिजे थी, पर टारगेट तब्दील थींदा रहंदा आहिनि। तॾहिं त भिटाई चयो हुयो, तव्हांजा मंज़ूर साईं इलाही जवाब पिया अचनि, इलाही सुवाल पिया अचनि।
बाबा सुहिणी ससुई बि मिजाज़ कयो न। बाबा हाणे हिकिड़ो हितां खां वॾो हिकिड़ो बहस थो शुरू थिए। कुझु कमेंट वञनि पिया मथे सारंग इश्क कीअं कजे वारे मौज़ू खे लाखी लती फ़िक्री शाइर हिदायतुनि जे इशारनि में बहितर में बयानु कयो। अव्हां खे जस अर्पित। आउं नौकर आहियां महिराणवी साईं, ऐं तव्हांजो ख़ादम आहियां। मुंहिंजो आउं ॾाढो कमु अकुल आहियां। सची बची इहा ॻाल्हि हिकिड़ी त रवायती तौर ते कई वेंदी आहे, पर आउं सची रूह सां थो इहा ॻाल्हि कयां त आउं कमु अकुल माण्हू आहियां। अञा त सिखां थो, अञा त सिखण जे हुन मरहले में आहे। सिखण जी अञा पहिरीं विख मूं कोन मुंहिंजा राणा खईं आहे। बसि हीअ अंदरि में हिकिड़ी तड़प आहे, बसि जेको आहे उहो ॻाल्हाईंदो आहियां। पोइ वॾा वॾा आलिम साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली जहिड़ियूं हस्तियूं उहो मुंहिंजी रहनुमाई कंदियूं आहिनि, मूंसां मोहबत कंदियूं आहिनि, ऐं कुझु नथो ॼाणा। सची ॻाल्हि इहा आहे। अञा त इश्क, अल्लाह अकबर, इश्क जी कहिड़ी था ॻाल्हि कयो। हीअ त मूं सुहिणीअ जो हिकिड़ो बैत पढ़ियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो बैत राणा मूं पढ़ियो आहे। इश्क कीअं कजे, इश्क जा मयार छा आहिनि, इहो भिटाई अलाए छा छा थो ॿुधाए। अंत थो ॿुधाए। बदकिस्मत क़ौम आहियूं जो असां भिटाई साईं खे पढ़ियो न आहे। असां ॾाढा बदकिस्मत आहियूं। ऐं ॿियो असांजी जेका दानिश्वर लॾो आहे, उन सां वरी अलमियो इहो आहे त उहे चवनि था त बाबा भिटाई त शाइर आहे, ऐं शाइर जो समाज सां घणो तालुक़ु न हूंदो आहे। उहो तजरीद ऐं अलामतुनि में ॻाल्हाईंदो आहे। सच आहे, इहा बि ॻाल्हि सच आहे, इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे। पर असां इहो विसारे वियूं था त जेको कंटेंट आहे कंहिं बि मुफ़किर जो, उहो शाइरी में हुजे, नसर में हुजे, अदब में हुजे, अदब जी कहिड़ी बि सिन्फ़ में हुजे, उन कंटेंट जी अहमियत आहे। उन में जेको अंदरि जेका बॉडी रखियलु आहे उन फ़िक्र में, कंहिं बैत में, कंहिं नाविल में, कंहिं नज़म में, कंहिं वाईअ में जेका बॉडी रखियलु आहे, जेका मक़सदियत रखियलु आहे, एग्ज़िस्ट उहा थी करे। वज़न उन जो आहे, हिदायत उन मंझि आहे। उहा शाइरी में कजे या नाविल में कजे। केतिरा असांजा दानिश्वर चवनि भिटाई ते शाइर हुयो, उहो साइंस ते या समाजी साइंस ते कीअं थो ॻाल्हाए सघे। शाइरी वधाउ जो नालो आहे, अलमियाती जहान आहे, तमामु वॾो अलमियाती। सच चइबो त अदा महिराणवी भत फिको थी पवंदो, पर मूंखे उन भत फिके थियण जी बेपरवाह कान्हे का। जेको नंढिड़ो टके जो अकुल आहे उन तहत आउं इहो सच ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहियां। भिटाई साईं जे दौर जूं जेके हालतूं हुयूं, भिटाई साईं जे वक़्त जूं जेके हालतूं हुयूं, उन में को बि मुफ़किर भिटाई वांगुरु ई पंहिंजे फ़िक्र खे पेश करे हा। को बि मुफ़किर ज़हन में रखणु खपे त कलोड़नि जो हिकिड़ो अहिड़ो ग़ैर मुनज़म दौर हुयो, जंहिं दौर में लतीफ़ साईं खे ईअं ई अलामतुनि में पंहिंजूं ॻाल्हियूं रखणियूं हुयूं। हाणे असांखे सम्झ में नथियूं अचनि त इन में लतीफ़ साईं जो कहिड़ो ॾोह आहे। असांजो नंढिड़ो दिमाग़ आहे, असांजी नंढड़ी खोपड़ी आहे, त इन में भिटाई जो को बि ॾोह कोन्हे को। ससुई जॾहिं आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए जो जॾहिं ॻाल्हि थी करे, एॾी धमकी थी ॾे जबल खे, त भला को इंसानी वजूद जबल खे एॾियूं धमकियूं ॾींदो आहे छा? अहिड़ियूं धमकियूं सिर्फ़ु को इनकलाबी ई ॾेई सघे थो, ऐं उहो झेड़ो सिर्फ़ु इनकलाबी ई करे सघे थो। अहिड़ा कई किसा आहिनि। तमामु हिकिड़ो जहान आहे, वॾो वॾो तमामु हिकिड़ो जहान आहे मुंहिंजा महिराणवी साईं, तमामु वॾो जहान आहे। इन ते इलाही डिघो ॻाल्हाए सघिजे थो। ऐं इन कोशिशि में आहियां साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली जेकॾहिं मूंखे ॿुधी रहिया आहिनि त उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त मूंखे इनबॉक्स कनि ऐं के मौज़ू ठाहे ॾियनि। पोइ जेतिरो अकुलु हूंदो मुंहिंजो ऐं उन ते उहा गुफ़्तगू कंदुसि। ऐं मुंहिंजी इहा बि कोशिशि रहंदी ईंदड़ प्रोग्रामनि में त जेके असांजा आलिम आहिनि उन्हनि खे वरी गुज़ारिश कयां, बार बार उन्हनि खे गुज़ारिश करियां त उहे महिरबानी करे हिन प्रोग्राम में शरीक थियनि। अदा असां वटि वॾी मुसीबत हिकिड़ी ॿी आहे। माफ़ु कजो, पाणी जो ढुक पी वठां। असां वटि जेका वॾे में वॾो मसइलो आहे उहो इहो आहे त सोशल मीडिया खे असां छोकिरियुनि जी तलाश जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। औरतुनि जी तलाश, का सुहिणी छोकिरी मिली वञे ऐं पोइ उन सां असीं इनबॉक्स में कचहरी कयूं, पोइ असांजी संगत्याणी थी वञे, पोइ असां पंहिंजूं हवसूं पूरियूं कयूं, पोइ असां ड्रामा ऐं फ्रॉड कयूं। असांजो इहो आहे, असां ईअं कंदा आहियूं। असांखे पंहिंजो पाण खे सच चवणु घुरिजे। इलाही सच आहिनि जेके असांखे ॿियनि खे चवण जे लाइ न आहिनि, पंहिंजो पाण खे चवण जे लाइ आहिनि। तमामु घणा सच आहिनि जेके पंहिंजो पाण खे चवण जे लाइ आहिनि।
सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे। हिकिड़ो ज़मानो हुयो सियासतूं थींदियूं हुयूं, मोबाइलूं कोन हुयूं, PTCL कोन हुआ, पंध करे वञिबा हुआ, बसुनि जे छितिन ते चढ़ी वञिबो हुयो, उते वञी पहुचबो हुयो, इजलास कबा हुआ, मीटिंगूं कबो हुयूं, रोमांस हुयो हिकिड़ो सियासत जो, हिकिड़ी सियासत जो हुस्न हुयो, सियासत सां हिकिड़ी कमिटमेंट हुई। अॼु जॾहिं असीं मॉडर्न एज में पिया रहूं, जदीद दुनिया में पिया रहूं, मोबाइल जे फिंगर प्रिंट्स ते असां मौजूदु आहियूं, तॾहिं असां छोकिरियुनि खे तलाश करे रहिया आहियूं। तॾहिं असां इश्क असां वारो उहो इनबॉक्स ऐं व्हाट्सएप ते महदूद रहिजी वियो आहे। असांजे इश्क में काइनात कोन्हे का, असांखे असांजे इश्क में काइनाती शऊर जो को तसवर कोन्हे को। मूं हिकिड़ो सुवालु कयो सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं खां, एॾो हसीन जवाबु ॾिनऊं, एॾो हसीन आहे, उन सुवाल खे कोन थो वरजायां, उनजो सिर्फ़ु जवाबु थो वरजायां त जंहिं हस्तीअ मुतलिक़ तूं पुछी रहियो हुई त उहा हस्ती केरु आहे, उहा हस्ती काइनाती शऊर जो नालो आहे। काइनाती शऊर, गौर त करियो, सोचो त सही, अंदाज़ो त लॻायो, काइनाती शऊर जो नालो आहे उन हस्तीअ जो। हाणे अहिड़े क़िस्म जा असां वटि आलिम मौजूदु आहिनि, पर असीं वांदा हुजूं त सही न। असां वांदा हुजूं ऐं असां लतीफ़ साईं खे सम्झण पढ़ण जी कोशिशि कयूं। हाणे वरी हिकिड़ो नओं जेको ख़तरो लाहक थियो आहे असांजे दानिश धणनि खे, जेको ख़तरो लाहक थियो आहे, चाहियां थो अॼु थोरो खुली बि ॻाल्हायां, मूंखे माफ़ी बि ॾिनी वञे। हूअं ई मूंसां तमामु घटि माण्हू ठहंदा आहिनि ऐं जेके आम रवाजी ज़िंदगी में, बाक़ी त मोहबतूं मूंसां हज़ारे माण्हू कनि था। मूंखे फ़ख़ुरु आहे त मूं जहिड़ो हिकिड़ो नाचीज़ नंढड़ो माण्हू, उन सां हज़ारे माण्हू नफ़रत कनि था। हाणे वरी छा, अदा इहो जेको सूफ़ीज़म आहे न, इहो दरअसल इनकलाब याॾो तमामु वरी रुकावट आहे। इहो जेको सूफ़ीज़म आहे, इहो इनकलाब याॾो वरी रुकावट आहे, ऐं इहो माण्हुनि खे काहिल बनाए थो, माण्हुनि खे समाजी किरदार खां रोके थो, माण्हुनि खे सियासी किरदार खां रोके थो। ऐं पोइ वरी उहो ख़ुदि सूफ़ीज़म अदा हिकिड़ो मज़हब आहे, अदा सूफ़ीज़म जूं हेतिरियूं दाराऊं आहिनि, हेतिरियूं शाखूं आहिनि। अदा भिटाई साईं जो जेको नज़रियो आहे उहो तब्दीली जी ॻाल्हि। हाणे अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू असांजो उहो लॾो करे थो जंहिंजो समाज ते इम्पैक्ट आहे, जेको TV ते वेहे थो, जंहिंजो लीड आर्टिकल अख़बार में छपिजे थो, जंहिंजे गुफ़्तगू सां असांजे समाज जी शऊरी सतह तय थिए थी, उनखे उनजो निबेरो थिए थो, उनजी तयुन थो थिए, समाज खे हिकिड़ी पेनिट्रेशन मिले थी। उहे इहे हवाला वेठा था कटनि, उहे माण्हुनि खे ईअं वेठा था मुंझाइनि। हाणे माण्हू असांजो वञे त वञे केॾांहुं। हीउ जेको दहशतुनि ऐं वहशतुनि जो दौरु आहे, उन दहशतुनि ऐं वहशतुनि जे दौर में अवां वटि मिज़ाइल, क्रूज़ मिज़ाइल त कंहिं फ़र्द वटि आहे कोन, उहे त रियासतुनि वटि थींदा आहिनि। एटम बम तव्हां वटि मौजूदु कोन्हे को, बंदूक तव्हां वटि मौजूदु कोन्हे का जो अवां उहा जंग करियो। अवां छो विसारे वेठा आहियो त मोहबत खां वधीक ॿी का वॾी ताक़त थी ई नथी सघे। हिन समूरी दुनिया अंदरि मोहबत ऐं इतिहाद खां वॾी ॿी का बि ताक़त कान्हे का। तव्हांखे कंहिं बंदूक जी ज़रूरत कोन्हे का, कंहिं लांचर जी ज़रूरत कोन्हे का, कंहिं मिज़ाइल जी ज़रूरत कोन्हे का। अॼु दुनिया कंहिं जॻह ते पहुती आहे। अॼु असां पंहिंजे रियासतुनि जी हिफ़ाज़त जे लाइ जेको सरमायो ख़र्च करे रहिया आहियूं, इहो सरमायो जेकॾहिं असांजी आवाम ते ख़र्च थिए त तव्हां छा था सम्झो त असां 3 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान हुजूं। हाणे इहो सभु कुझु थींदो कीअं? ज़ाहिर आहे इहो सभु कुझु मोहबत सां ई मुमकिन आहे, हिक ॿिए सां प्यार करण सां ई मुमकिन आहे। जेकॾहिं असां हिक ॿिए सां प्यार कंदासीं, हलो हलो कोरिए नाज़ुक झिनी जो नींहुं, ॻंढियुनि सारो ॾींहुं, छिनण मूर न सिखिया। असां जेकॾहिं असां त उन कोरी जहिड़ा बि कोन आहियूं, सची बची उन कोरी जहिड़ा बि कोन आहियूं जंहिंखे असीं नीच सम्झंदा आहियूं। बेटा हीउ ॾिसो कहिड़ा किरदार थो खणे, कहिड़ा अजीब किरदार थो खणे, जिन खे ज़ाहिरी तौर ते असां नीच सम्झंदा आहियूं, कोरी माना उनखे असीं इंसान ई न सम्झंदा आहियूं। वरी पखियुनि मां मिसाल थो खणे, वग़ैरह कयो वतन प्रीत न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हूअ मेठ घणो, अल्लाह अकबर। जॾहिं कूंजुनि जा वलर थो ॾिसे तॾहिं चए थो हू ॾिसो कीअं वलर कयो थियूं वञनि कूंजूं। उन्हनि मां का हिकिड़ी टुटे थी
त पोइ ॿियूं सभई इंतज़ारु थियूं कनि, मथे उॾामदियूं थियूं रहनि जेसि ताईं उहा हुननि सां शामिल अची न थिए। ए इंसानो, फिटाई थो चवे, ए इंसानो इन्हनि ते गौर कयो जेके वलर कयो थियूं वतन, हिक ॿिए सां मुहबत छिननि न थियूं, प्रीत न छिननि पाण में, इन्हनि ते गौर कयो, पंहिंजो पाण ते बि गौर कयो, पंहिंजो पाण ते बि गौर कयो। पसो पखीअड़नि माण्हूआ मेठ घणो, ए चरियो माण्हूअ, इहो ॾिसो पखी जिन खे अव्हां वांगुरु शऊर कोन्हे, जेके अव्हां वांगुरु घर कोन था ॾियनि, जिन जी ज़िंदगी तवकल आहे, जेके आखेरड़ा ठाहिनि था वणनि ते, कॾहिं मींहुं ड्राहे थो छॾे, कॾहिं झोला ड्राहे था छॾनि, कॾहिं हवाऊं उहे किराए थो छॾनि, पर हुनजी तवकल आहे। उहे पखी जेके अव्हां वांगुरु शऊर नथा रखनि, जेके अव्हां वांगुरु अकुल नथा रखनि, जिन वटि फ़हम न आहे, उहे बि अव्हां खां वधीक उत्तम आहिनि, उहे बि अव्हां खां वधीक मोतबर आहिनि। कीअं पंहिंजे ग्रुपनि में हलनि था ऐं कीअं हिक ॿिए सां गॾु हलनि था, ऐं अव्हां पंहिंजो पाण खे ॾिसो कीअं हिक ॿिए सां नफ़रतूं कयो था, कीअं हिक ॿिए सां शदीद क़िस्म जूं नफ़रतूं कयो था, कीअं हिक ॿिए जा वेरी बणिजी अव्हां घुमो था, कीअं हिक ॿिए जे ख़तमु थियण जो इंतज़ारु था करियो। रिश्तनि में दराड़ूं, रत जे रिश्तनि में ॾार पियल, पाड़े नाहे परूड़ त का राति रंजाई गुज़री, पाड़े में को मरे थो त छा, को जिए थो त छा, आहे का असांखे परवाह, आहे को असांखे ख़्यालु? असां मां घणनि खे इहो ख़्यालु आयो। ऐं त सची बची सियारो मुंहिंजी पसंदीदा मौसम आहे ॾाढी, पर सियारो जॾहिं बि ईंदो आहे त माण्हुनि खे पंहिंजा इश्क यादि ईंदा आहिनि पुराणा, ऐं मूंखे रोडनि जे किनारनि सां, अल्लाह अकबर, रोडनि जे किनारनि सां अवां नंढड़ा नंढड़ा झूपड़ा ॾिठा हूंदा, नंढियूं नंढियूं झूपियूं जेके के रलियुनि सां आहिनि, के ईअं कखावां घर। सोचींदो आहियां त हिते जेके नंढड़ा मासूम ॿार आहिनि, उन्हनि खे त स्वेटर बि कोन्हे, उन्हनि खे त कोट बि कोन्हे, उन्हनि खे त सवड़ उतर ॾिनी ओ त न मूं सवड़ न गभरो, चारई चुनीअ पोइ त मूं रेड़ींदे राति गई। उन्हनि वटि उहा चुनरी बि कोन्हे का जेका भिटाई साईं ॿुधाई आहे। उहे कीअं वक़्तु गुज़ारींदा हूंदा, उन्हनि जो सियारो कीअं निकिरंदो हूंदो। असां त वॾनि वॾनि होटल में सूप पीऊं था, गरम खाधा खाऊं था, कॉफ़ी पीऊं था, सभु कुझु करे असां उन सियारे खे इंजॉय था करियूं। पर हिकिड़ी वॾो लोक आहे, वॾो इंसान आहे, अलाह जी हिकिड़ी वॾी मख़लूक आहे जेका रोडनि ते पंहिंजो वक़्तु गुज़ारे थी ऐं इन सख़्तु सियारे में हले थी। जेकॾहिं असां पखियुनि वांगुरु हिक ॿिए सां प्यारु कंदड़ हुजूं हा ऐं पखियुनि वांगुरु हिक ॿिए खे चाहींदड़ हुजूं हा, त छा असां उनजो दर्द महसूसु न कयूं हा? यकीनन कयूं हा। पर ॾेखा ख़ातिर किन पंहिंजे रूह सां, सचाइनि सां बि उन्हनि खे मुंहिंजो सलाम आहे। उनजी जुती जे बराबरि बि न आहियां, पर उनजी जुती जे हेठां जेका मिटी आहे उनजे बि बराबरि न आहियां। उन्हनि पंहिंजे रूह सां माण्हुनि जी मदद कई, पर किन त ॾेखाव जे लाइ कई। जॾहिं तव्हां मदद करियो था त उते फेसबुक ते उहे तव्हां पुराणा सूटर खणी वञी माण्हुनि खे ॾियो था ऐं फेसबुक ते ॾियो था, त इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां माण्हुनि खे ॿुधायो था न, चङी ॻाल्हि आहे, अव्हां फेसबुक ते ॾियो, पंहिंजी ख़ुदि सनाई बि करायो, पर उन सां जेकॾहिं कंहिं चइनि माण्हुनि खे फ़ाइदो थो पवे त इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ॻाल्हि आहे असुलु मोहबत जी, ॻाल्हि आहे असुलु उन इश्क जी। साईं ज़ुल्फ़ली साईं अॼु अलाए छो रूह भरियो पियो आहे। ॻाल्हि आहे सॼे इश्क जी ऐं मोहबत जी। जेकॾहिं असां सभई इंसान उन्हनि पखियुनि वांगुरु मोहबत कयूं हिक ॿिए सां, त पोइ छा असां इहो बर्दाश्त करे सघंदासीं त हिकिड़ो माण्हू सीअ में ॾकंदो हुजे ऐं ॿियो माण्हू कोट पायो वेठो हुजे ऐं ॿियो माण्हू पंहिंजनि घरनि में हीटर ॿारियो ऐं ख़ुशि थियो वेठो हुजे? छा असीं बर्दाश्त करे सघंदासीं? न करे सघंदासीं। असां सभ खां पहिरियां उन्हनि जे लाइ सोचींदासीं जेके मानी नथा खाई सघनि, जिन वटि स्वेटर कोन्हे, जिन वटि अजरक कोन्हे, जिन वटि लोई कोन्हे का। हाणे मूंखे ॿुधायो त मिज़ाइल में वधीक ताक़त आहे या इंसानी वक़ार ऐं मोहबतुनि में वधीक ताक़त आहे, हिक ॿिए सां प्यार में वधीक ताक़त आहे? इते ई तय थियो न, इते ई ॻाल्हि निबिरी वई न। जेकॾहिं असां सभई इंसान हिक ॿिए सां मोहबत कयूं त को बि इंसान झोपड़ियुनि में ई न रहे,
को बि इंसान तकलीफ़ुनि में ई न रहे, पीड़ाउनि में ई न रहे। छाकाणि त असीं हिक ॿिए सां जॾहिं आऊं सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं सां मुहबत कंदुसि या सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं मूंसां मुहबत कंदो, असां ॿिन्ही जो हिक ॿिए सां चाह हूंदो ऐं असां ॿिन्ही वटि हिकिड़ी ड्रगड़ी मानी जी हूंदी, त यकीनन साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली उहा अकेले सिर सॼी मानी न खाई सघंदो, कतई न खाई सघंदो, अधु मानी मूंखे ज़रूरु ॾींदो। अदा ग़ुलाम फ़हद मेमण लख लाइक़ लख अहसान, मूं अदा ऐलान ई कोन कयो, पुछंदो ई बसि अॼु रूह भरियल हुयो इलाही घणो। ऐं यको 3-4 ॾींहं ग़ुलाम फ़हद मेमण साईं एॾी रिकॉर्डिंग ते वियो हुउसि, उते जेके अलमिया ॾिसी आयो हा त हिकु तबियत ॾाढी ख़राबु हुई, यको पेट में तकलीफ़ हुई, पर अॼु मूं चाहियो तव्हां सभिनी सां मुखातिबु थियां ऐं पंहिंजी सूर पचार अव्हां सां कयां। तंहिं करे अचानक आउं आयुसि, उहो पोस्ट रखंदो आहियां, विच में गैप बची वियो, पर हाणे उमेदु आहे त इहो गैप को डिघो गैप न हूंदो। 2-3 ॾींहं रोज़ाना बुनियादनि ते, न तॾहिं बि 2-3 ॾींहं ते हीउ प्रोग्राम पाण ज़रूरु कंदासीं ऐं ज़रूरु हिक ॿिए खां सिखंदासीं। साईं तारिक हयात महबूबा, उनजा इनबॉक्स अचनि पिया मूंखे, मैसेंजर में उनजा मैसेज अचनि पिया। पाण तमामु पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, जेकॾहिं उहे असांजे प्रोग्राम में शरीक थियनि ऐं कुझु ॻाल्हाइनि त ॾाढो भलो थिए। सो मूं अर्ज़ु पियो कयो, हिकिड़ो त नुक़्तो हुयो पंहिंजो इश्क जो, त इश्क कीअं कजे, इश्क केरु कंदो आहे, इश्क छाजे लाइ करियूं था। उन खां पोइ सूफ़ीज़म जी ॻाल्हि हुई त बाबा इहो नज़रियो अहिड़ो आहे जेको असांखे काहिल बनाए थो, असांखे ड्रेजू बनाए थो, असांखे बुज़दिल बनाए थो। असां सम्झो ई न आहे इन शइ खे, दरअसल असां सम्झो ई न आहे इन शइ खे। असां माज़ी जा जेके सूफ़ीज़म जा किस्सा आहिनि उन्हनि खे बुनियादु बनाए अॼु जे तसौफ़ खे, अॼु जे सूफ़ीज़म खे असां ग़ैर अहम सम्झी उनखे नज़रअंदाज़ करण जी कोशिशि था करियूं ऐं इहे इल्ज़ाम था हणूं त असां सियासी जिदोजहद खां भॼण जी कोशिशि था करियूं ऐं तसौफ़ में असां पंहिंजी जाइ वरिती आहे, उन में वञी असां लिका आहियूं। यार जेकॾहिं असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त तसौफ़ नालो ई मुहबत जो आहे, तसौफ़ नालो ई तलाश जो आहे, तसौफ़ नालो ई इनकलाब जो आहे। तसौफ़ उन पुरअमुन इनकलाब जो अमीन आहे जंहिं इनकलाब में रुगो मुहबत ई मुहबतूं आहिनि ऐं मुहबत जहिड़ी का ताक़त कोन्हे का। जेकॾहिं असां सभई इंसान हिक ॿिए सां मुहबत करियूं, सभई न करियूं, दुनिया जा अक्सरती इंसान हिक ॿिए सां मुहबत करियूं, अक्सरती बि न करियूं, जेकॾहिं दुनिया जा अधु इंसान असीं हिक ॿिए सां मुहबत करियूं, अधु इंसान बि असीं न करियूं, जेकॾहिं असीं 25% इंसान हिक ॿिए सां मुहबत करियूं त सची बची 75% इंसाननि खे असां मजबूर करे छॾींदासीं मुहबत करण जे लाइ, प्यार करण जे लाइ मजबूर करे सघंदासीं। ऐं इहो मुमकिन ई न आहे त असां हिक ॿिए सां मुहबत करियूं ऐं हिकिड़ो पेट भरे खाए ऐं ॿियो बुख ते वेहे, इहो मुमकिन ई कोन्हे। ऐं इहो ई फ़लसफ़ो आहे तसौफ़ जो, इहो ई नज़रियो आहे तसौफ़ जो। ऐं रुगो ईअं बि न आहे त तसौफ़ जी नज़र में ज़ालिम बि साॻी ॻाल्हि आहे, मज़लूम बि साॻी ॻाल्हि आहे, बिल्कुलु बि ईअं कोन्हे। तसौफ़ ज़ालिम सां सख़्तु नफ़रत थो करे। हाफ़िज़ शिराज़ी, बायज़ीद बस्तामी, मौलाना रूमी या जेके असांजा वॾा वॾा सूफ़ी गुज़रिया आहिनि, हाणे उन वक़्त में कंहिं तंज़ीम, कंहिं ऑर्गनाइज़ेशन जो तसवर न हुयो, तंहिं करे फ़र्दनि जे पोयां वॾा वॾा ग्रुप ऐं उन जा फॉलोवर्स हलंदा हुआ। हाफ़िज़ शिराज़ी जा फॉलोवर्स अॼु ताईं मौजूदु आहिनि, मौलाना रूमी जा फॉलोवर्स अॼु ताईं मौजूदु आहिनि। इहे पंहिंजे तारीख़ ऐं पंहिंजे वक़्त जूं तमामु वॾियूं तहरीकूं हुयूं। जेकॾहिं उहे न हुजनि हा त अॼु सदियूं गुज़रण खां पोइ तसौफ़ जो को नालो वठण वारो बि न हुजे हा। इहे वॾियूं तहरीकूं हुयूं, इहे फ़र्द वॾियूं तहरीकूं हुयूं। तंहिं करे जेके सम्झनि था त तसौफ़ कंहिं कम जो कोन्हे को, ऐं जेके सम्झनि था त लतीफ़ शाइर हुयो ऐं उन तजरीद में बसि ॻाल्हियूं ऐं पंहिंजा ख़्याल पेश कया आहिनि ऐं हुन जे ख़्यालनि में तज़ाद आहे, त छा फ़लसफ़े में तज़ाद न हूंदो आहे? फ़लसफ़ो हिकिड़ी शइ तइ करे वरी उन ई शइ खे रद्द कंदड़ न हूंदो आहे? ख़ुदि इहो जेको तज़ाद आहे उहो वॾी तमीर आहे, छाकाणि त सिख्या जो जेको अमल आहे, शऊरी सिख्या जो जेको अमल आहे, उहो को हिकु जॻह ते बीह रहण वारो कोन्हे। नवां नवां लका, नवां नवां ख़्याल, नयूं नयूं शयूं जॾहिं दिमाग़नि में अचनि थियूं त पोयूं शयूं
उहे उते बीठल थियूं हुजनि ऐं नयूं शयूं उन्हनि खे रिप्लेस कनि थियूं ऐं कॾहिं कॾहिं उहे नयूं शयूं पोयनि शयुनि सां कन्फ्लिक्ट कनि थियूं, उन सां तज़ाद कनि थियूं। इहा का नई ॻाल्हि त आहे कोन, इहा तनक़ीद आहे असांजे दानिशवरनि जी लतीफ़ ते त बाबा फलाणे बैत में विझी मुंहुं मूननि में गुरबत साण गुज़ार, फलाणी जॻह ते चयईं हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल वठार। छो न सम्झी सघिया आहियूं त विझी मुंहुं मूननि में गुरबत साण गुज़ार, पिन न कंहिंखां बर्दाश्त कर, वक़्तु गुज़री वेंदो। हिकिड़े ॾींहुं मानी न मिली त मिड़ई ख़ैरु आहे, वक़्तु गुज़री वेंदो, पिन न कंहिंखां। इन जो मक़सदु इहो बि त थी सघे थो, विझी मुंहुं मूननि में गुरबत साण गुज़ार। ऐं हिकिड़ी जॻह ते वरी ईअं बि चवे थो न त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरी आॾी ढाल वढार। सूफ़ियुनि जो जेकॾहिं जंगियुनि सां ज़ालिम सां जंग करण जी का हिदायत सूफ़ियुनि वटि कोन्हे त लतीफ़ कहिड़ी हिदायत पियो करे। सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार। मथां तेग तरार मार त मतारो थिए, इन खे केॾांहुं कंदो। जिमंदियूं अचनि झोलियूं जूंझारनि जूं, पायो बुक बुहार जा उनजो वहूं वाका कनि, पिटीन पार कढनि रिण गजो राड़ो थियो। इन बैत खे अहिड़ा हज़ारे बैत तव्हांखे आउं ॿुधाए सघां थो जेके लतीफ़ साईं जा बैत आहिनि। ऐं लतीफ़ साईं वहदतुल वजूदी सूफ़ी आहे जेको हिन समूरे काइनात खे हिक ई वजूद में पसे थो। पाणे जल जलाल हू, पाणे जान जमाल, पाणे सूरत प्रिय जी, पाणे हुस्न कमाल, पाणे पीर मुरीद थिए, पाणे पाण ख़याल, सभु सभो ई हाल मझां ई मालूम थिए। हाणे इहे केॾो वॾो फ़लसफ़ो आहे यार, जंहिंखे असां नज़रअंदाज़ कयूं था। ऐं प्रेम जा पार, वाह साईं वाह, साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं। ऐं अवां सभिनी जो नौकर आहियां जेके दोस्त ॾिसी रहिया आहियो। पेज ते प्रोग्राम शुरू कयो अथमि, तंहिं करे घटि दोस्त हूंदा जेसि ताईं उन्हनि सभिनी खे ख़बर पवे, पर इहो प्रोग्राम हलंदो। पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु करियां थो ऐं इहो अर्ज़ु थो कयां अवां सभिनी दोस्तनि खे त हीअ वीडियो शेयर कयो त जीअं ॿिया दोस्त इन पेज मुतलिक़ मालूमात उन्हनि खे मिली सघे, उनखे ख़बर पवे त असां पंहिंजो प्रोग्राम शुरू करे चुका आहियूं वरी हिकु दफ़ो। ऐं उहे दोस्त उन पेज ते अचनि ऐं घणे खां घणी शिरकत थिए। ऐं उन सां गॾोगॾु जेके असीं गुफ़्तगू कयूं था, जेका असीं ॻाल्हि कयूं था, उन ते जंहिंखे बि को सुवालु करिणो आहे त उहो वरी हिन वीडियो खे ॾिसी सुवालु रखंदो त वरी ॿिए जेको नेक्स्ट असांजो प्रोग्राम हूंदो त उन में वरी पंहिंजे अकुल मूजिबि जवाबु ॾींदासीं। न त वरी कंहिं आलिम खे घुराए उनखां पुछंदासीं त साईं हीउ सुवालु आहे कंहिं दोस्त जो। तंहिं करे मुंहिंजा महबूब सदा सलामत हुजो, हिन वीडियो खे शेयर कयो, मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर कयो। उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजे वाल ते शेयर कयो, दोस्तनि ॾांहुं शेयर कयो, वधि खां वधि उन्हनि ताईं पहुचायो। मूं यूट्यूब चैनल बि ठाहियो आहे ऐं चाहियां थो त उन ते बि वॾे पैमाने ते वीडियोज़ आणजनि, उन में सूफ़ी कलाम हुजनि, फ़िक्र लतीफ़ हुजे, सिंध जी समाज जा जेके मसइला आहिनि, हूअं त सॼे आलम जा मसइला मुंहिंजा मसइला आहिनि, सॼी दुनिया जा मसइला मुंहिंजा मसइला आहिनि, पर आउं हिकु वजूद आहियां, ज़ाहिरी हिकु वजूद आहियां। तोड़े जो मुंहिंजे अंदर में काइनात आहे, पर ज़ाहिरनि हिकु वजूद आहियां। ऐं हिन ई पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी सर्किल में कुझु करे सघां थो त उन यूट्यूब चैनल ते बि जेको मूं ठाहियो आहे उनखे बि घणे खां घणा दोस्त तव्हां सब्सक्राइब कयो। ऐं ख़ुदा थो ॼाणे पैसनि जे लाइ न ठाहियो अथमि, पैसा मुंहिंजी ज़िंदगी में तरजीह न रही आहे। आणी न चाढ़ीनि ॾुथ ॾियारी सूमरा। चाहियां थो त उन यूट्यूब चैनल जी हैसियत आहे इहो ता हयात, ऐं मरी वेंदुसि पर उहे लेक्चर पिया हूंदा, उहे प्रोग्राम पिया हूंदा, उहे सभई शयूं पियूं हूंदियूं, दुनिया पई ॾिसंदी, उन ते वधीक माण्हू ॿिया अची ॻाल्हाईंदा। पर जेकॾहिं यूट्यूब वटां मूंखे 5 रुपया मिलिया त मूंखे मुर्शिद हादीअ जो कसम आहे, उहे 5 रुपया सिंध जे ग़रीब मिसकीन ॿारनि जे तइलीम जे लाइ ख़र्चु थींदा। इहो मुंहिंजो अव्हां सां लतीफ़ साईं जो कसम खणी मूं इहो वचन कयो आहे। जो पोस्ट बि मूं पंहिंजे वाल ते रखी आहे त बाबा हीउ चैनल आहे, हिन खे सब्सक्राइब कयो ऐं हिन खे तव्हां ॾिसो। यकीननि उन जा पैसा मिलंदा आहिनि, इहो त कारोबार आहे, सॼी दुनिया में कारोबार थी वियो आहे। पर मुंहिंजे लाइ बसि ॿनी जा 4 ॿार, नंढड़ी नौकिरी आहे, उन मां मुंहिंजा बच्चा पढ़नि था, मुंहिंजो गुज़र थिए थो, दाल बसर मां पंहिंजो सॼो करे थो छॾियां। पर आउं चाहियां थो जीअं आउं माइक खणी सिंध जी वस्तीअ में पहुचंदो आहियां, हर जॻह ते पहुचंदो आहियां, दाहूं कुकियूं रड़ियूं कंदो आहियां, तीअं चाहियां थो त यूट्यूब सोशल मीडिया जा सभई जेके बि पासा आहिनि, फेसबुक आहे, पेजिस आहिनि, ग्रुप्स आहिनि, यूट्यूब आहे, उन्हनि सभिनी ते असां
कंहिं कम जी कंहिं कार्य वारी ॻाल्हि कयूं। सो ऐं असांजे कार्य वारियूं जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं उनजो जेको बुनियादु ऐं असांजी जेका रहनुमाई फरमाईंदो उहो लतीफ़ साईं फरमाईंदो। अवां सभई सुखिया हुजो, सदाईं आबाद हुजो, सदाईं जियो। शल अव्हां खे सभिनी जे लाइ मोहबतुनि जा अव्हां जे अंदर में सलाह फुटनि, हिक ॿिए सां प्यार कयो, हिक ॿिए सां शांती अमन सां रहो, महिनत कयो, सचाई सां हलो, ईमानदारी सां हलो। ऐं असां सभिनी खे ईमानदारी सां हलणु घुरिजे। यकीननि जेकॾहिं असां ईअं कयो त असां कंहिं न कंहिं मंज़िल ते ज़रूरु पहुचंदासीं। असां न पहुतासीं, असांजो ईंदड़ नसुल पहुचंदो। पंहिंजे बचनि जी बहितर तरबियत कयो, पंहिंजे औलाद जी बहितर तरबियत कयो। असां त पंहिंजो वक़्तु कढी आयासीं, जेको बि असां खां थी सघियो असां कयो, पर असां हिकिड़ो अहिड़ो नसुल हिन दुनिया में छॾे वञूं जेको हसीन नसुल हुजे, जंहिंमें नफ़रतुनि जी का बि गुंजाइश न हुजे, जंहिंमें रिश्तनि में का नफ़रत न हुजे। अहिड़े क़िस्म जो असां नसुल छॾे वञूं। अवां सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, जिए लतीफ़ हक़ मौजूद, जिए आलम इंसानियत।